आयो साईं जीएमसी जो किथे लिखियल हुयो असल जेको ख़ूबसूरती आहे उहो आजिज़ी में आहे। जब तो वॾा हथियार पिया आहिनि जिन को हथु ॾे तूं न रोकी उहो तोसां फायर करे सघे थो, तूं उन ते फायर करे सघंदो त मारिजी सघे थो। मतिलबु केॾो अहिड़ा वाक़िया थींदा रहिया आहिनि। Exactly. असां ॾिसंदा उन आर्टिकल जो नालो हुयो सियासतदाननि जा ॿार टरड़ा छो हूंदा आहिनि। एग्ज़ैक्टली बिल्कुलु इहो हो। हा बिल्कुलु इहो वाक़ियो थियो हींअर तक़रीबन मुंहिंजे ख़्याल सां 2-3 महीना पहिरें वाक़ियो आहे। हिकिड़ो नौजवान असांजो हुयो छोकिरो, हुन ॾाढी बदतमीज़ी कई हिकिड़े लो रैंकिंग ऑफिसर सां, ग़ालिबन ASI हो या SHO हुयो, आई डोंट नो। सो उते मूंखे वरी पंहिंजो पुराणो हिकिड़ो वाक़ियो यादि आयो 2009 जो। उन ते मूं वरी इहो आर्टिकल लिखियो जेको आर्टिकल तमामु घणो वायरल वियो। इवन एतिरे ते मूंखे हैरत थी त मूंखे काफ़ी पुलिस वारनि बि हुनजी वाखाण कया त तव्हांजो असांजे ग्रुपनि में सिंध पुलिस जे ग्रुपनि में उहो आर्टिकल जेको आहे वायरल पियो थियो। हुनजो टाइटल हुयो त सियासतदाननि जा ॿार टरड़ा छो हूंदा आहिनि। त उते मूं पंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई जेको अॼु खां 14-15 साल पुराणी हुई। त 2009 में जॾहिं आउं पास करे आयुसि त बाबा साईं पीपल्स पार्टी में हुजे, बीबी साहिबा जी शहादत थियल हुई ऐं पहिरियों PP जो दौरु हुयो। सो उन दौर में बाबा साईं वटि एडवाइज़री बि हुई ऐं उहो थरकोल वारो सॼो। पोइ जेको आहे सो मूं वटि उन दौर में हूंदी हुई इंडस करोला गाॾी 98 मॉडल ऐं ॿियो वरी 70 मोटरसाइकिल हूंदो हो। सो आउं जीअं आयुसि यूनिवर्सिटी में पास थी त बाबा सां गॾु थोरो घणो अचण वञणु थींदो हो बिरादरी में रहण। त मूं महसूसु कयो त भई माण्हू मूंखे ॾाढी हेठां ई करे मिलण लॻा ऐं मूंखे ॾाढी रिस्पेक्ट ॾियणु लॻा। मूंखे उहा शइ थोरी घणी वणणु शुरू थी। सही। त उन खां पोइ वरी मूं बाबा खे गुज़ारिश कई त हाणे मूंखे गाॾी वठी ॾियो। सो पहिरीं त बाबा थोरो घणो माना हुनखे इग्नोर कयो। बहरहाल पोइ मूं घणो वरी ज़िद कयो त मूंखे ठीकु आहे। पर पोइ मूंखे 0 मीटर उन दौर में हूंदी इहो टोयोटा कंपनी जी 2D डीज़ल जी 2000 cc उहो मूंखे 0 मीटर ब्लैक कलर जी वठी ॾिनी। पोइ साईं मूं हिज़्बी मामूल टरड़ाइप जो मुज़ाहिरो कंदे उनजे अॻियां हिकिड़ी परेड लॻाई मेंबर सूबाई काउंसिल। सही। ऐं अञा उहा अनरजिस्टर्ड गाॾी हुई। ऐं पोइ वरी इहा सॼी शइ आर्टिकल में लिखियल आहे, पर वरी आउं मुख़्तसरन थोरो ॿुधायां थो। पोइ वरी जेको आहे मूंखे शौक़ु थियो त भई हाणे हथियार वठिजनि दोस्तनि सां जेको आहे थोरो घणो शूटिंग ते केॾांहुं वञिजे। अच्छा सो उन दौर में चाचा ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा हुयो सिंध जो घरू वज़ीर हुयो, होम मिनिस्टर। सो उते आउं बाबा जी लेटर हेड पैड ते जेको आहे VRO खां नाला लिखी दोस्तनि जा कुझु वठी खणी वियुसि। मुंहिंजो चयोसीं लाइसेंस ठाराइणु। हा बाबा को मसइलो ई कोन्हे, करे ॾिनई। वरी ॿी बि लिस्ट खणी वियुसि, उहो बि करे ॾिनई। वरी 3 लिस्ट जॾहिं खणी वियुसि 20 नालनि जी त पोइ मूंखे चवंदो बाबा इहो को दहशतगर्द तंज़ीम वग़ैरह ठाहे पियो छा, कहिड़ा कमनि में लॻो पियो। सो बहरहाल पोइ मुंहिंजो न जा इहा आख़िरी आहे बसि। बहरहाल पोइ मूं लिस्ट ठाराई ऐं 2-टे हथियार वरिता। मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ी हाणे त ख़ैर उहो ज़ंग जन पिया धूड़ पिया पाइनि भांडे में, पर उन दौर में हिकिड़ी मुंहिंजे ख़्याल सां 7mm राइफल हुई या 22 मैग्नम राइफल हुई ऐं हिकिड़ो 9mm पिस्टल हुयो ऐं ॿियो हिकिड़ो रिवॉल्वर हुयो, हिकिड़ी शॉट गन हुई। माना 4-5 हथियार मूं वरिता, हिकु ॿ बाबा लाइ वरिता। सो उन खां पहिरीं हिकिड़ी शइ मूं उहो आर्टिकल में कोन लिखी तव्हांखे ॿुधायां थो। उन खां पहिरीं ॾाॾा जी हिकिड़ी 2 नाली हूंदी असांजी पुराणनि उन 2 नाले जी बि हिकिड़ी नाली हलंदी जस्ट फॉर द रिकॉर्ड। सो उन में कारतूस हिकिड़े पासे असां विझंदासीं, ॿिए जो कॉकिंग मैकेनिज़म को हुनजो ख़राबु थियो। ख़ैर सो बहरहाल पोइ अहिड़ा सारा हथियार अची विया, फायरिंग वायरिंग कंदासीं, शूटिंग प्रैक्टिस थियो। सो उन में पोइ वरी हिकिड़े ॾींहुं असां दोस्तनि प्रोग्राम ठाहियोसीं हॉक्स बि वञण जो। त पोइ वरी मूं उन ॾींहं में बाबा खे पार्टी जी तरफ़ां हिकिड़ो गार्ड बि मिलियल हुयो। त मूं बाबा खे चयो त भई मूंखे जेको आहे वञिणो आहे हॉक्स बि ऐं गार्ड मूंखे ॾियो। पहिरीं मूंखे चवंदा कहिड़ी ज़रूरत आहे, मूं चयो न मूंखे खपे ऐं असां परे था वञूं हीअं सेफ्टी लाइ। ठीकु आहे खणी वञ। हाणे हितां खां इहो शइ सॼी स्टार्ट थी जेको माना क्लाइमेक्स जंहिंखे पाण चऊं। सो आउं अची हेठि गाॾी में जीअं चढ़ियसि पिए त गार्ड बीठो। अच्छा बाबा जी वरी आदत हूंदी दरवाज़ो कोन खोलाईंदो, पंहिंजे हिसाब सां वेही रहंदो। आउं जीअं हेठि पहुतसि चश्मो मुंहिंजो लॻियलु हुजे त मूं वेझो पहुतसि त गार्ड बीठो जीअं साहु वेंदो त पोइ आउं विहां थो। सो मूं चयो त भाई इहो गेट खोलंदा आउं विहां थी। त हुन वरी छा कयो वीचारे जेको आहे सो अॻियूं गेट खोलियो। त मूं चयो न अॻियूं न पोयूं गेट खोलियो, अॻियां गार्ड वेंदा आहिनि। सही। मुंहिंजे अंदरि माना उहो टरड़ाइप जो एलिमेंट अची वियो। बहरहाल उन वीचारे पोइ डिजी जेको पोयों गेट खोलियो ऐं पोयां वियसि। पोइ वरी अॻियां उहो अची वेठो। त पोइ वरी मूं चयो त हाणे हिकिड़े दोस्त खे खणण था हलूं। पोइ हिकिड़े डिफेंस में वियासीं, हिकिड़े दोस्त खे खयोंसीं। उते मुंहिंजे चवण जे बग़ैर गार्ड वीचारो डप में लही वञी हुनजो दरवाज़ो खोले ऐं मुंहिंजो दोस्त अची वेठो। उते मूं वरी फ़ख़ुर जो मुज़ाहिरो कयो त बाबा जो कमु थी वियो। बहरहाल पोइ कचहरी कंदे कंदे असां वियासीं हॉक्स पे, घुमी फिरी राति जो मोटी आयासीं। बाबा चयो त 6 बजे ते मोटी अचां। मूंखे त 6:15 खनि थी विया, 15 मिंट लेट थिया। त बहरहाल आउं जीअं लथसि बाबा खे मुंहिंजो सॉरी थोरो लेट थी वियुसि। त उते जॾहिं आउं लथसि त उहो ई साॻी कमु त माना गार्ड तकड़ में अची मुंहिंजो दरवाज़ो खोले। त बाबा परियां खां ॾिठो ऐं जीअं बाबा खे चयो मुंहिंजो सॉरी लेट थी वियो। त बाबा उहो मुंहिंजी ॻाल्हि नज़र अंदाज़ कंदे मूंखे चई त इहो तुंहिंजे हथनि में को मसइलो आहे।
मूं चवंदो चए पियो तुंहिंजो गार्ड दरवाज़ो छो खोलियो हाणे आउं लाजवाब थी वियुसि ज़ाहिरी ॻाल्हि आहे छा चवां यार कीअं मूंखे चई गार्ड खे घुराइण चई हेॾां ड्राइवर खे चई गाॾी चई गेट खां अॻिते वञी बीहार अच्छा उन खां पोइ वरी हिकिड़ी ॿी शइ जेको मूं आर्टिकल में कोन लिखी त गाॾी जेको आहे उहो हमेशह गेट खां या पोइ ते बीहारिजे या अॻिते बीहारिजे सही, गेट सही, जे सही। मथां न बीहारिजे ठीकु आहे ओके भई को माण्हू गेट खां निकिरंदो हुजे कंहिंखे गेट में वञिणो हुजे त उनखे छो डिस्टर्ब कजे बिल्कुलु बिल्कुलु अच्छा वरी चवंदा ईअं आहिनि त माण्हू त भई लहूं पिया हिकिड़े मिंट में लहूं था हाणे भई हिकिड़े मिंट में बि अॻिते वञी लहूं हा तव्हां आम गेट जी ॻाल्हि पिया कयो असां वटि हॉस्पिटल्स जी गेट ते इहो इशू हूंदो आहे हा मतिलबु गेट खां लिटरली इट्स लाइक 10 feet अवे फ्रॉम द गेट डेफिनेटली या अॻिते बीहारो या पोइ ते बीहारो त जी गेट ख़ाली हुजे हमेशह बहरहाल पोइ उन ते बि हिकिड़ो लेक्चर ॾिनई इहो बाद में ड्राइवर खे पोइ मूं लिखियो कोन्हे बहरहाल पोइ गार्ड खे वठी वियो साइड में वञी कुझु चईं त आउं बीठो रहियुसि हुते त गार्ड परियां खां मूं ॾिठो पिए त गार्ड जो जेको आहे सो अखियुनि में लुड़क हुया ऐं रुनो पिए का ॻाल्हि हुन ॿुधाई त बाबा वरी हुन गिराठड़ी पाती गार्ड खे चई को मसइलो कोन्हे अच तूं मुंहिंजे साम्हूं आयो ऐं मूंखे चई हिन खां माफ़ी घुर ऐं हैरान थी वियो यार छा जी माफ़ी कीअं मुंहिंजे बाबा छा थियो चए तो हिन सां बदतमीज़ी कई आहे ऐं गेट खोलाइण लाइ हिनखे तो मजबूर कयो आहे लिहाज़ा तो माफ़ी घुर हिन खां मूं चयो बाबा ऐं माफ़ी कीअं घुरां मूं अहिड़ो कुझु कोन कयो आहे घुरां मूं नाहे कई बदतमीज़ी चए न तो कई आहे मूं चयो बाबा मूं नाहे कई चई तूं माफ़ी घुरी थो या न माना खोरे लफ़्ज़ में कई त हुन गार्ड वरी चयो त न साईं छॾियोसि ॿार को मसइलो कोन्हे चई न ॿार नाहे 20 सालनि जो थियो आहे वरी मूं वरी हुते बि कॉमेडी फैक्टर न मुंहिंजो न 22 जो आहियां हा उहो ई 22 जो ठीकु आहे माफ़ी घुर बहरहाल पोइ मूं हुन खां माफ़ी घुरी गार्ड मूंखे चयो न साईं को मसइलो कोन्हे बहरहाल पोइ बाबा त बहरहाल पोइ गाॾी में चढ़ी निकिरी विया ऐं मथे आयुसि परेशान सफ़ा मीटर घुमियल हिकिड़ो 22 सालनि जो नौजवान 23 सालनि जो उनखे एॾी बेइज़ती उहो बि गार्ड जे साम्हूं ड्राइवर परियां खां ॾिठो पिया पोइ बहरहाल हुते वञी अम्मी मूंखे चयो वरी मानी खाईंदा मुंहिंजो न मूंखे बुख न आहे ईअं करे आउं कमिरे में हलियो वियुसि सुम्ही रहियुसि वरी बाबा वरी राति जो 9-10 बजे जीअं ईंदा आहिनि माण्हू आयो पोइ वरी अम्मा खां पुछे आफ़्ताब किथे आहे चई त कमिरे में हूंदो जीअं बाबा आयो त मूंखे ख़बर पइजी हुई घंटी लॻाई त मूं वरी लाइट ऑफ करे छॾी पोइ जीअं बाबा अंदरि आयो त घर में थींदे पोइ वरी मुआरे कमरे में पाण लाइट ॿारियईं त आउं अखियूं खुली पियूं त मूंखे चई त वे हाणे ॿुधाए छा मसइलो आहे सो मूं चयो आहे इहो मसइलो इहो आहे त तव्हां मूंसां इहो हुन खां माफ़ी घुराई मूंखे ॾाढो ॾुखु थियो हीअं फलाणो मां सॼी पूरी राम कथा कई पोइ मूंखे उते बाबा हिकिड़ो माना संजीदा लेक्चर ॾिनो शाम जो त ख़ैर कावड़े लो उते मूंखे चई तोखे अंदाज़ो न आहे त हीअ जेको तूं जंहिं एज में आई न हिन में जेकॾहिं तोखे इहा आउं न चवां त तूं ॾाढो ख़राबु थी सघे पियो ऐं हीअ जेको आहे तुंहिंजे लाइ ॾाढी नुक़सानकार साबित थिए आहे हीअ जेको टरड़ाइप वारो एलिमेंट आहे हीअ कॾहिं कॾहिं तमामु घणो ॻिची पइजी सघे थो सुभाणे तूं कंहिं ॿिए माण्हू सां बदतमीज़ी करे सघे थो तूं कंहिं आर्मी वारे सां करे सघे थो तो वटि हथियार पिया आहिनि तोखे जेकॾहिं को हथु ॾिए तूं न रोकीं उहो तोसां फायर करे सघे थो तूं उन ते फायर करे सघे थो त मारिजी सघे थो मतिलबु केॾो अहिड़ा वाक़िया थींदा रहिया आहिनि Exactly. असां ॾिसंदा रहिया हा नंढड़ी हिकिड़ी ग़लती जी करे बिल्कुलु हुन लेक्चर ॾिनो पोइ कुझु असांजो अम्मा हारण जो पर्सनल शयूं बि थियूं जज़्बाती मूवमेंट पोइ में आया उहो मूं कोन लिखिया हिन में सो बहरहाल पोइ उन शइ जो मूं ते एॾो असरु थियो पोइ वरी मूंखे चई त ॿी ॻाल्हि चई आजिज़ी जेको आहे सादगी जंहिंखे पाण चऊं जी उहो वरी कमाल जी शइ आहे तूं चई सादो थी त ॾिस केॾो ख़ूबसूरती आहे सादगी पोइ वरी मूंखे यादि आयो साईं जेम्स जो किथे लिखियलु हुयो त असुलु जेको ख़ूबसूरती आहे उहो आजिज़ी में आहे जॾहिं त नुमाइश जेको आहे सो उहो ऐबनि खे वाज़े कंदी आहे सही सो इन जे करे पोइ उहा शइ एॾी असरअंदाज़ थी जो मुंहिंजे पर्सनैलिटी में या मुंहिंजे उन जी शख़्सियत में उहा शइ अॼु ताईं आहे त भई कॾहिं बि कंहिं माण्हू सां जेकॾहिं मिलिजे त उन सां आजिज़ थी मिलिजे उन सां रिस्पेक्ट थी मिलिजे ऐं कंहिं बि क़िस्म जी टरड़ाइप न कजे ऐं जेको आहे सो वॾमाणपी न कजे ऐं उहा शइ ॾाढी नेगेटिव इम्पैक्ट बि कंदी आहे तव्हांजी पर्सनैलिटी ते उथण वेहण में वहिंवार में ख़सीस शयूं जेको आहिनि न उहो कॾहिं कॾहिं इग्नोर बि कबियूं आहिनि मसइला मसाइल जेको तव्हां जेके नोट कयो त इवन उत्तर में जेके बराबरि असांजा खूनी जहिड़ा जंहिंमें 50-50 खून थी विया आहिनि उहो हिकिड़ी ख़सीस ॻाल्हि ते शुरू पाणी जे वारे ते तो मूंखे गार छो ॾिनी मूं तोखे गार छो ॾिनी फलाणो हे उहो थींदे थींदे साईं 10-10 खून 50-50 खून थी विया आहिनि उनजो जेकॾहिं तव्हां पहिरां खणो त तव्हां हैरान थी वेंदो यार सही त ईअं सो इहो हुयो सॼो इन में आफ़्ताब मां चवंदो आहियां त इहो जेको क्लास जंहिंखे असां हींअर डिस्कस करे वियासीं सियासतदाननि जा ॿार कुझु अहिड़ा आहिनि जेके तमामु सुठा बि आहिनि पर मेजॉरिटी असां वटि अलमियो इहो आहे त अहिड़ी थी वई आहे जिन जे लाइ आउं चवंदो आहियां त सोशली हिकिड़ी वॾे में वॾी सज़ा इहा जो हुननि ते टरड़ाइप ऐं छुड़वागी जो टैग लॻी वियो आहे ऐं तव्हांखां इहो थोरो मुख़्तसरनि इहो ॿुधणु घुरां थो त
आहे छा हिन लाइफ में, छो तव्हां उन खां पोइ डाइवर्ट थिया, ही लाइफ बि तव्हां ॾिठी, तव्हां पाण इहा शइ एडमिट था कयो त यार आजिज़ी में जेको चाम आहे उहो आहे ई कोन ॿियो किथे। इन में आख़िर अहिड़ो कहिड़ो ग्लैमर आहे, छा आहे? ॾिसो हिकिड़ी त आहे त जेको नौजवान हूंदा आहिनि उन्हनि खे त हीअ शयूं अपील कंदियूं आहिनि, टरलाइप जेको आहे सो इहो करणु ऐं अहिड़े क़िस्म जी फैंसी शयूं करणु, पर उहा शइ जेकॾहिं नौजवानी में कंट्रोल न कई वञे पेरेंट्स जे तरफ़ां त पोइ उहो ॿारु वॾो थी बि टरलो ई रहंदो आहे। सही। ऐं जॾहिं वॾो थी टरलो रहंदो त पोइ उहो समाज लाइ ॾाढो नकारा असरु ॾींदो आहे तव्हांखे। सो इन जे करे इहा शइ सम्झण जी आहे त भई जॾहिं तव्हां ॿार जेकॾहिं तव्हांजा हुजनि त उन्हनि में तव्हां आजिज़ी जी अहमियत सम्झायो उन्हनि खे। छो जो जॾहिं हू वॾा थी विया त पोइ हू जेको टरलाइप वारो एलिमेंट आहे उहो नासूर बणिजी वेंदो आहे, ऐं उहो नासूर सिर्फ़ु तव्हांजे घर जे लाइ न बल्कि पूरे पाड़े जे लाइ, पूरे समाज जे लाइ बणिजी वेंदो आहे। इहो फ़र्क़ु आहे।